अॼु ज़ाल जे करे माण्हू अबे सां विढ़े, ज़ाल जे करे माण्हू अम्मा सां झेड़ा पियो करे, ज़ालुनि जे करे असां भाइरनि खां जुदा थी वियासीं। इन्ही जे करे त अल्लाह से कुरान मजीद में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू इन्न मिन अज़वाजिकुम व औलादिकुम अदुव्वन लकुम। ओ ईमान वारो, तव्हांजो ज़ालू भी तव्हांजो दुश्मन अथव, तव्हांजो औलाद भी तव्हांजो दुश्मन। ज़ाल जी करे बच्चनि जे करे माण्हू अबे अम्मा सां विढ़े पियो, भाइरनि सां विढ़े पियो। ज़ाल जे करे औलाद जे करे व्याज पिया खाऊं, रिश्वत पिया खाऊं। ज़ालुनि जे करे औलाद जे करे कूड़ पिया ॻाल्हायूं, पराई ज़मीनुनि ते कब्ज़ा पिया कयूं, प्लाट ते कब्ज़ा पिया कयूं। त ज़ाल ख़ुशि थिए, औलाद ख़ुशि थिए। सिंधी में चवंदा खाए गलो कुटिजे हिकिड़ो, ज़ुल्म त ही पियो करे, व्याज थियो, रिश्वत थी, पराई ज़मीनुनि ते कब्ज़ा, प्लाट, कूड़ करे, ठगियूं खणी करे, पैसा पियो गॾु करे, खाए त गलो पर क़ब्र में क़यामत में कुटबो ही अकेलो। असां ज़ुल्म करे परावा हक़ खाई करे मिल्कियत ठाहीसीं, असांजी मिल्कियत जे करे ज़ालूं अयाशूं पयूं कनि, असांजो औलाद अयाशूं पियो करे, पर क़ब्र में कुटबो ही अकेलो। नबी से फरमा बदतरीन में बदतरीन शख्स हुआ जेको ॿियनि जी दुनिया ठाहिण जे लाइ पंहिंजी क़ब्र जी क़यामत बर्बाद पियो करे। असां ॿियनि जे दुनिया जे ठाहिण में फ़िक्र में हूं, पंहिंजो फ़िक्र कोन। किथे बि रबईअ फरमायो आहे त पीउ मां तव्हांजा दुश्मन, भाइर तव्हांजा दुश्मन, औलाद दुश्मन, ज़ाल दुश्मन। माण्हू सभु कुझु हिननि जे करे थो करे, गुनाह जा करे। पीउ मां जे लाइ तरफ़ बारत कई, यसअलूनक माज़ा युनफ़िक़ून। मुंहिंजा बाबू बंदो को माण्हू पुछा था त छा ख़र्च कयूं, किथे ख़र्च कयूं। अल्लाह से फरमा कुल मा अनफ़क़्तुम मिन ख़ैर फलिल वालिदैन वल अक़रबीन। रब फरमा मुंहिंजा बाबू इन्हनि खे जवाब ॾेई त जेको बि तव्हांखे ख़र्च करिणो आहे त पहिरें नंबर ते पंहिंजे पीउ माउ ते ख़र्च कयो। जेतिरो पीउ माउ ते ख़र्च कंदो इहो थोरो आहे। अॼु अम्मा खे 500 रुपया दवा जे लाइ था ॾियूं त उहो बि बुक में लिखूं था त मां अम्मा खे 500 रुपया ॾिना। 1000 रुपये जो गाॾी जो तेल विझायोसीं त उहो बि लिखूं पिया त बाबे खे मां नवाबशाह अस्पताल खणी वियोसि। जेको तव्हांखे ख़र्च करिणो आहे पीउ माउ ते ख़र्च कयो, पहिरें नंबर ते। औलाद जे बाद में, ज़ाल जे बाद में। वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि ihसाना। रब फरमा पहिरें नंबर ते मां तव्हांखे पारां थो कयां त इबादत अल्लाह जी कयो, ॿिए नंबर ते फरमाई ख़िदमत बे अम्मा जी कयो। लानत हुजे यहूद में ईसाइन ते जेके चवंदा असां में इंसानियत आहे। असांजा हितां जा पाकिस्तानी अमेरिका बरतानिया घुमण जे लाइ वेंदा, फ्रांस कैनेडा, अंग्रेज़ जी तारीफ़ कंदा त वरी हुन में इंसानियत, अंग्रेज़नि में इंसानियत। उन्हनि अंग्रेज़नि ज़ालिमनि वटि कुतनि जे लाइ अस्पतालूं आहिनि। कुतनि खे पाण सां गॾु सुम्हारींदा आहिनि, ॿिलनि खे पाण सां गॾु खाराईंदा आहिनि, पर उन्हनि ज़ालिमनि जा पीउ माउ कुराड़ा थींदा आहिनि त पंहिंजे कुराड़े पीउ माउ खे घर मां कढंदा आहिनि। उते कुराड़नि जा हिकिड़ा इदारा आहिनि, जे तव्हां असांजे शहरनि में ढंग हूंदा आहिनि, कंहिंजे पोख में कंहिंजी मेह, कंहिंजी ढगी, कंहिंजी बकरी, कंहिंजी रिढ भेल कंदी आहे,
वो जेड़े को बचण जे ला उन में के ढगिए के बकरी के ढगे लठियो हणी वनी सगानी के ढग में फिटो करींदा हो तैन के तो संभालो इहो अंग्रेज ज़ालिम पंहिंजे कुरान पी मां के घर मां कढी करे कुरान के ढग में फिटो करींदा तैन के तव्हां संभालो ही असांजे घर में थुकूं था उछलाइन असांजे घर में खंगन था असांजी निंड था बेटाइन महिरबानी कयो हिननि खे तव्हां संभालियो तव्हां हिननि खे इंसान चवंदव इंसानियत सिखारी तो मोहम्मद मुस्तफ़ा सिखारी इंसानियत है तो इस्लाम में इंसानियत